इस्लामाबाद हाई कोर्ट तोशाखाना जो विकिरो कयल समूरा तोहफ़ा वापस वठण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील जारी करण जी बि हिदायत। जस्टिस मियां गुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 1 सैकड़ो रक़म अदा करे तोहफ़ो घर खणी वञण जी पॉलिसी न हुअणु घुरिजे। हां, जेको बि तोहफ़ो ॾिनो वञे थो उहो हिन ऑफिस जो आहे, घर खणी वञण लाइ न आहे। जेकी तोहफ़ा घर वठी विया आहिनि उन्हनि खां वापसि वठो। पॉलिसी ठाहियो त जेको तोहफ़ो ईंदो उहो रुगो ख़ज़ाने में जमा कराए वेंदो। तोहफ़ा न रुगो वसूल कया वञनि था पर अवाम जी टैक्स मां ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि खे बि मोकिलिया वञनि था। परॾे मां आयल समूरा तोहफ़ा अवामी हंधनि ते रखणु घुरिजनि। अॻूणी हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण में नाकाम रही। हिननि आईनी ऐं कानूनी तरीक़े सां मेहनत करे नाकाम हुकूमत खे घर मोकिलियो। हू गुरबत ऐं महांगाई जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियनि पिया। अवाम खे रिलीफ ॾियणु हुकूमत जी तरजीह आहे। ॿियनि सूबनि जे मसइलनि खे बि दिलि जे दर्द सां ध्यानु ॾियणो पवंदो। बलूचिस्तान जी अवाम ते भरपूर ध्यानु ॾियणो आहे। असांजो इतिहाद पसंदि ऐं नापसंदि खां मथां आहे, जंहिंजो मक़सदु अवाम जी मदद करणु आहे। वावेला जी हुकूमत जी मदद सां जवाबु ॾियणो पवंदो। 3.5 वजन में जेका करप्शन उरूज ते आहे उनखे ख़त्म करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वफ़ाक़ी काबीना जे पहिरें इजलास खे ख़िताब। काबीना खे मुल्क जी मुआशी सूरताल ऐं पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडी बाबति आगाही। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते वधीक सब्सिडी ॾियण खां इनकार करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त तहरीक इंसाफ़ वारा 5575 अरब रुपया ख़सारो छॾे विया आहिनि। इमरान ख़ान चइनि वजहनि में 20,000 अरब रुपयनि खां वधीक कर्ज़ वरितो। $1 बि वापसि न कयो। महांगाई जी शरह 17.3% खां वधीक आहे। डीज़ल ते 52 रुपया फ़ी लीटर ऐं पेट्रोल ते 21 रुपया फ़ी लीटर सब्सिडी ॾिनी पई वञे। अप्रैल में सब्सिडी जी मद में 68 अरब रुपया ख़र्च थियो। हू पेट्रोल ते सब्सिडी जारी नथा करे सघनि। इन्हनि बाबति फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। मिफ्ता इस्माइल शिकायत कई ऐं चयो त रिकॉर्ड ख़राब थियो आहे। मिफ्ता साहब, तव्हां अॻ में ई ॾकी रहिया आहियो। इहो तव्हांजे वस जी ॻाल्हि नाहे। इम्पोर्टेड हुकूमत लाइ मामला हलाइणु मुश्किल आहे। असांजी हुकूमत आई त ख़सारो 2.1 अरब डॉलर हो, जेको 4 भेरा वधीक आहे। 1 महीनो अॻु ताईं परॾेही मटा सटा जा ज़ख़ीरा रिकॉर्ड सतह ते हुआ। हाणे रुगो 4 हफ़्तनि में परॾेही मटा सटा जा ज़ख़ीरा 5 अरब रुपया घटिजी विया आहिनि। पीटीआई अॻवान असद उमर जो जवाबु। वफ़ाक़ी काबीना वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जो नालो ECL मां कढी छॾियो। हू राति अमरीका रवानो थींदो, जिते IMF सां ॻाल्हियुनि में हिसो वठंदो। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ अवाम खे रिलीफ ॾियण लाइ कोशां आहे। हुकूमत इतिहादनि जी पहिरीं तरजीह आहे त अवाम खे हर मुमकिन रिलीफ फ़राहम कयो वञे। रमज़ान में अटे जो 10 किलो वारो थेलो 400 रुपयनि में कयो वियो आहे ऐं खंडु 70 रुपया फ़ी किलो मिलंदी। इहो रिलीफ सॼे पंजाब लाइ हूंदो। सूबाई ऐं वफ़ाक़ी सतह ते मॉनिटरिंग प्राइस मैकेनिज़म कमेटियूं ठही चुकियूं आहिनि। जिते सब्सिडी जा फ़ाइदा नज़र न ईंदा उते कार्रवाई थींदी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी वज़ीर आज़म हाउस खे सब जेल करार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त हिक ई हंधि एतिरा जवाबदार गॾु थियणु ख़तरनाक थी सघनि था। काबीना जो नालो पढ़ो त लॻे थो त सेंट्रल जेल जो हाज़िरी रजिस्टर्ड आहे। IG इस्लामाबाद खे घुर्जे त वज़ीर आज़म हाउस खे सब जेल करार ॾे। कंहिं ते बि इल्ज़ाम न हणंदासीं, इन जेल में विझंदासीं। अपोज़िशन में हुजण वक़्तु नाले मात्र एहतसाब जो रुख़ ॾिठो। नेब रहंदी त मुल्क न हली सघंदो। नेब खे रखण या ख़त्म करण जो फ़ैसिलो हुकूमत खे करणो आहे। इदारे खे ख़त्म करण सां इल्ज़ाम लॻंदा त पंहिंजे केसनि लाइ ईअं कयो वियो। नेब खे ख़त्म करण सां इमरान ख़ान ऐं संदसि टोलो एहतसाब खां ॿाहिरि थी वेंदो। मुल्क लुटींदड़नि खे अवाम आॾो जवाबदेह थियणो पवंदो। जंहिं मुल्क में आइन टोड़ियो पियो वञे उते हक़ीक़त ताईं पहुचणु ज़रूरी आहे। अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाका नबासी। पाकिस्तान खां पोइ लंडन सियासत जो मर्कज़ बणिजी वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो अॻूणी वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां अहम मुलाक़ात लाइ बरतानिया रवानो। खुर्शीद शाह, नवीद कमर, शेरी रहमान ऐं कमरज़मा कायरा ते ॿधल PP जो वफ़द बि लंडन वेंदो। मुलाक़ात में सदर, चेयरमैन सेनेट ऐं गवर्नर पंजाब जे उहिदनि ते सलाह मशवरा कया वेंदा। ममलिकती वज़ीर हिना रब्बानी खर सां अफ़गानिस्तान बाबति ख़ासि नुमाइंदे मोहम्मद सादिक जी मुलाक़ात। मोहम्मद सादिक पारां अफ़गानिस्तान ऐं ख़िते में अमन अमान जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग।
ममलिकती वज़ीर हिना रब्बानी चयो आहे त अफ़गानिस्तान मां पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जा वाक़िया ॻणती जोॻा आहिनि। पाकिस्तान अफ़गानिस्तान जी आज़ादी, ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जो एतिराम करे थो। पाकिस्तान लाइ मुस्तहकम ऐं पुरअमन अफ़गानिस्तान अहमियत जोॻो आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान समेत ख़िते में अमन लाइ कोशिशूं जारी रखण लाइ पुरअज़्म आहे। सेनेट में क़ाइदे ऐवान डॉक्टर शहजाद वसीम पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। डॉक्टर शहजाद वसीम पंहिंजे इस्तीफ़ा सेनेट चेयरमैन प्रमाणे छॾी। पीटीआई सेनेटर जी इस्तीफ़ा जा कारण साम्हूं न अची सघिया। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खेसि क़ाइदे ऐवान मुक़ररु कयो हो। फरीदाबाद भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडिया में बाहि लॻण सबबि 9 क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ऐं ढोर ऐं घर सड़ी वञण सबबि इलाइक़े में सोग बरक़रार। अमड़ियूं पंहिंजे गुलनि जहिड़नि बचनि खे यादि कंदे ॿिए ॾिहाड़े बि हंजूं हारींदियूं रहियूं। तॾहिं ते मुख़्तलिफ़ अॻवाननि पहुची वारसनि सां ताज़ियत कई। पीपी एमएनए रफ़ीक जमाली, एमपी अज़ीज़ जुनेजो, फयाज़ बुट, कुलसूम चांडियो ऐं मिरबाग चांडियो पिणु मुतासिरनि वटि पहुता। अॻवाननि बाहि मुतासिरनि सां ताज़ियत कंदे चयो त वाक़िए ते दिली सदमो पहुतो आहे। मुतासिरनि जी मदद कई वेंदी। वॾो वज़ीर पाण अचे पियो फ़ौतियुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि लाइ मुआवज़े जो ऐलान कंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मलीर एक्सप्रेस वे ते कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर जी हिदायत हेठि कराची जे तरक़ियाती प्रोग्रामनि बाबति इजलास अख़्तियारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो आहे त मलीर एक्सप्रेस वे जो 15 किलोमीटर ज़मीनी कम थी चुको आहे। कम जाम सादिक पुल खां क़ाइदाबाद ताईं तेज़ी सां जारी आहे। वॾे वज़ीर पारां एडिशनल आईजी खे कम वारे हंधनि ते पिकटूं क़ाइमु करण ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ज़मीन जा इशूज़ फौरी तौर हल करण जी हिदायत। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ कसम खणण खां इनकार करण ते हिकु भेरो ॿीहर लाहौर हाईकोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में चयो वियो आहे त हू 16 अप्रैल ते 197 वोट खणी क़ाइदे ऐवान चूंडियो वियो आहे। कानून मूजिबि गवर्नर खे वॾे वज़ीर तौर कसम खणाइणो हो, पर गवर्नर कसम खणाइण खां इनकार करे छॾियो। अदालत खे अपील आहे त पंजाब जे गवर्नर खे कसम खणाइण जो हुकुम जारी कयो वञे। लाहौर हाईकोर्ट एतिराज़ ख़त्म कंदे दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾी। चीफ जस्टिस लाहौर हाईकोर्ट जस्टिस आमिर भट्टी ख़मीस ते केस जी ॿुधणी कंदो। उत्तर सिंध जी वॾी अस्पताल चांडका में ईंदड़ मरीज़ वारसनि समेत बेयारो मददगार बणियल। अस्पताल में बेड घटि हुजण सबबि हिक बेड ते 2 मरीज़नि खे सुम्हारण जो इंकशाफ। मरीज़नि जे वारसनि पारां बेड ऐं मुफ़्त दवाऊं न मिलण जूं शिकायतूं। शहरियुनि जो चवणु आहे त हिक ई बेड ते 2 मरीज़ दाख़िल थियल आहिनि, जिते हिन वक़्त ताईं रुॻो ॿाहिरां दवाऊं वठी अचण जो चई रहिया आहिनि। मजबूर थी ॿाहिरां दवाऊं घुरे रहिया आहिनि। कंधरा जे इलाइक़े दारावाहण में मुड़ुस कुहाड़ियुनि जा वार करे घरवारी खे क़तल करे छॾियो। जवाबदार फाइक नाड़ेवाल कुहाड़ियुनि जा वार करे घरवारी खे क़तल करण बाद फरार थी वियो। मक़तूल औरत जो मर्द अस्पताल मुंतक़िल।